अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो आहे कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त सिंध टीवीअ ते 15 जनवरी ते तकरार ड्रामो रिलीज़ थी चुको आहे ऐं दोस्तों ही ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। दोस्तों हिन ड्रामे में जेके मिस्टेकूं थियूं आहिनि, जेके ग़लतियूं थियूं आहिनि, अॼु मां तव्हांखे उहे ग़लतियूं ॿुधाईंदुसि ऐं ॾेखारींदुसि। दोस्तों यादि रखिजो त ही मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त ही मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पई वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 1, किस्त नंबर 1। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जो चेहरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चेहरे जी तरफ़ सिज जी रोशनी छिकींदो आहे अछे कलर जो फोम। दोस्तों उन फोम जो हिकु नंढड़ो टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों ही ॾिसो उन फोम जो हिते नंढड़ो टुकड़ो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 2, किस्त नंबर 1। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो पाछो चुरपुर कंदे नज़र ईंदो। ही ॾिसो दोस्तों हिन जॻह ते माइक जो पाछो तव्हांखे चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। दोस्तों हिननि सोचियो हूंदो त हीअ मिस्टेक केरु पकड़े कोन सघंदो, पर आख़िरकार हमलानी टीवी हीअ मिस्टेक बि पकड़े वरिती आहे। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 3, किस्त नंबर 2। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे माइक जो हिकु नंढड़ो टुकड़ो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र ईंदो। ही ॾिसो दोस्तों हिते ही माइक जो हिकु नंढड़ो टुकड़ो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 4, किस्त नंबर 2। दोस्तों हिन सीन में बि तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते बि तव्हांखे माइक जो हिकु नंढड़ो टुकड़ो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र ईंदो। ही ॾिसो दोस्तों हिते बि माइक जो हिकु नंढड़ो टुकड़ो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों माइक में न के त कैमरा जे फ्रेम खां परे थियणु खपे हा त हीअ मिस्टेक ई न थिए हा। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 5, किस्त नंबर 2। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। ही ॾिसो दोस्तों हिते बि माइक जो पाछो तव्हांखे चुरपुर कंदे कैमरा जी फ्रेम में नज़र अची रहियो हूंदो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 6, किस्त नंबर 3। दोस्तों हिन सीन में बि तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे हिकु माइक जो वॾो टुकड़ो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र ईंदो। ही ॾिसो दोस्तों हिते ही माइक जो हिकु वॾो टुकड़ो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 7, किस्त नंबर 3। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो नज़र अची रहियो हूंदो। ही ॾिसो दोस्तों हिते ही कैमरामैन जो पाछो साफ़ शिफ़ाफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ हेल ताईं हिन ड्रामे में सभ खां वॾी मिस्टेक आहे। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो।
उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।